गुलाम शाह तालके जे चक थाने जी हद में चक जहान खान रोड से नामालूम हथियारबंदन पुलिस पिकट गुलवा ते हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में 2 एहलकार जेकी आहिनि राहिब मोची ऐं माशूक रिंद के यरगुमाल बनाए उन्हनि खे सख़्त गोलियों हणी सख़्त ज़ख़्मी करे उन खां सरकारी जीथरियूं राइफलूं 2 अदद ऐं 300 गोलियों ऐं 5 मैगज़ीनियूं जॾहिं त हिकु मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया आहिनि। जंहिं वाक़े जो एसएसपी शिकारपुर शाज़िब चाचड़ नोटिस वरितो आहे। पंहिंजी टीम PSO मोहम्मद उस्मान पवहर ऐं DSP लखी मोहम्मद अली सूमरो जी अॻुवाणीअ में चक पुलिस नफ़री मोकिले वाक़े जो पेरो खणायो वियो। जाचूसी कुतनि ज़रिए पेरो ॻोठ जागीराणीअ में हयो वियो, जितां हिकु नौजवान दिलबर पुट घलू जागीराणीअ खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न आहे थी सघियो। पुलिस खां फुर सबबि इलाइक़े में जेको आहे आम माण्हू बि जेको आहे गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि।